Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. सिंध में जारी तूफ़ानी वसकारनि घरनि जूं छितियूं ऐं भितियूं ढहण जे नतीजे में 12 सूधो वधीक 60 ॼणा अजुल जो शिकार। चक शहर में घर जी छित किरण सबबि हिक ई कुटुंब जा 5 भाती फौत। खैरपुर जे इलाइक़े अहमदपुर में मस्जिद रही पई। घर ढहण सबबि मस्जिद में पनाह वठंदड़ 5 ॼणा दॿिजी अजुल जो शिकार। कंधरा में घर जी छित किरण सबबि पौरियत जा 2 पुट ऐं हिक धीउ अजुल जो शिकार। कंबर में घर जी छित किरण जे नतीजे में माउ ऐं 2 धीअरूं अजुल जो शिकार। ठुल में छित रहण सबबि 2 मासूम भाइर ऐं हिक भेण दॿिजी फौत। तंगवाणी ऐं सरहद में छितियूं किरण सबबि 2 औरतूं फौत। नवदेरो में थाणे जे अॻियां घर रहण सबबि नौजवान दम ॾेई छॾियो। 60 मेल भरिसां कचो घर रही पट पइजी वियो, नारी फौत। ॾाहरकी में घर जी छित किरण सबबि पीरसन फौत। थरड़ी मोहब्बत लॻ कचो घर रहण सबबि घर धणी दॿिजी फौत। बहराम में घर रहण जे वाक़िअनि में वधीक 3 ॼणा फौत। सखर ऐं कादिरपुर में छितियूं रहण सबबि 2 औरतूं फौत। जैकबाबाद भरिसां घर रहण सबबि नींगर दॿिजी फौत। टंडो मस्ती भरिसां घर रहण सबबि 2 मासूम भेनरूं फौत। लाड़काणो में गोदाम जी छित किरण सबबि औरत सूधो 2 ॼणा हयाती विञाए वेठा। कोट लालू में भित किरण सबबि पीरसन औरत दॿिजी फौत। पनो आकिल शहर में भित किरण सबबि नींगरी दम ॾेई छॾियो। सिंध जे शहरी इलाइक़नि ऐं ज़िले हेडक्वार्टर्स में तूफ़ानी वसकारनि जी तबाही। घोटकी मेप माथेलो ऐं भरपासे जे इलाइक़नि में तूफ़ानी वसकारनि जा रांगा। सवें ॻोठ पाणी जे घेरे में अची विया। रस्ता ऐं घिटियूं ढंढुनि जो ॾेख ॾियणु लॻा। हैदराबाद में बहिराड़ी ऐं हेठां वारनि इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल न थियो। पाणी जे घेरे सबबि शहरनि खे अच वञ में परेशानी। म्यूनिसिपल ऐं HMC इख़्तियारियूं अघोड़ निंड सुतल। क़ब्रिस्ताननि में बि बरसाती पाणी बीठल। लाड़काणो शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में केतिराई ॻोठ तोड़े घर ॿुॾी विया। DIG ऑफिस सूधो सरकारी इमारतुनि ऐं घरनि अॻियां गोॾे जहिड़ो पाणी बीठल। सेशन जज तरफ़ां नोटिस वठंदे DC ऐं म्यूनिसिपल कमिश्नर खे 3 ॾींहंनि में पाणी निकाल करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम। शिकारपुर में जारी तूफ़ानी वसकारनि जा रांगा। अधु शहर ॿुॾी वियो। सवें ॻोठ पाड़ा ऐं घर पाणी हेठि अची विया। 5 फुट पाणी बीठल। दादू शहर जा मुख्य रस्ता पाड़ा ऐं सरकारी ऑफिसिस पाणी जे घेरे हेठि। इंतज़ामिया पाणी निकाल करण लाइ जोगा इंतज़ाम करण बदिरां खानापुरी में लॻी वई। खैरपुर शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल। अॻूणे वॾे वज़ीर ऐं PPMNA सूधो ॿियनि जे घरनि खे पाणी जो घेरो बरक़रार। सिंध जे बहिराड़ी वारनि इलाइक़नि में तूफ़ानी वसकारनि जी तबाही। गंबट शहर जा रस्ता घिटियूं ऐं चौक पाणी जे तलाउ में तब्दील। सवें घर पट पवण बावजूदि इंतज़ामिया घोड़ निंड सुतल। पाणी नेकाल ऐं मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ उपाउ न वरिता विया। हिंगोरजा में 20 खां वधीक ॻोठ बरसाती पाणी जे घेरे में अची विया। सवें घर महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण लाइ परेशान। रानीपुर शहर जे मुख्य बाज़ार सूधो मुख़्तलिफ़ पाड़नि ऐं घिटियुनि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल। रहवासी घरनि ताईं महदूद। मिरपुर बुरड़ो में 100 खां वधीक घर रही पट पइजी विया। बरसात दौरान लाश पाणी उकारे कब्रिस्तान ॾियो वियो। मेहर जे 20 खां वधीक यूसीज़ में हज़ारे घर रही पट पइजी विया। मुतासिर ख़ानदान रोड ऐं बंदनि ते खुलियल आसमान हेठि वेठल। हालाणी में पाणी जे घेरे हेठि आयल ॻोठनि में सवें ख़ानदान फाथल। इंतज़ामिया सार न लधी। गढ़ी खैरो में 1 हफ़्ते दौरान 2000 खां वधीक घर रही पट पइजी विया। पलीजाणी लॻ वधीक 7 घर रही पट पइजी विया। केतिरनि ई ॻोठनि खे पाणी जो घेरो। पखो ऐं भरपासे में तूफ़ानी वसकारनि दौरान 300 खां वधीक घर रही पट। वारे जे भरपासे वारनि इलाइक़नि में 4 फुट पाणी बीठल। सवें ॻोठनि जो ज़मीनी राब्तो काटा।
फैज़गंज में रस्ता ऐं घिटियूं तलाउ जो ॾेख ॾियण लॻा। मुतासिर बंदनि जे कपड़नि ते पनाह वरिती। भिरिया सिटी शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में 3 फुट पाणी बीठल। खानवाहुनि में बरसाती पाणी निकाल करण जा इंतज़ाम न कया विया। रस्ता ऐं घिटियूं पाणी हेठि अचण सबबि आम ज़िंदगी मफ़लूज। इंतज़ामिया मुतासिरनि जी साड़ न लधी। सिंध जे बरसात मुतासिर ज़िलनि में मकानी चूंडूं मुलतवी कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त। हैदराबाद, ॼामशोरो, दादू ऐं बदीन जे DCs तरफ़ां इलेक्शन कमीशन खे ख़त माणिया विया। ख़तनि में चयो वियो आहे त बरसात शहर ऐं बहिराड़ी जे इलाइक़नि में तबाही मचाए छॾी आहे। 24 अगस्त ताईं वसकारा जारी रहण जो इम्कान आहे। बरसात दौरान वोटर्स जो पोलिंग स्टेशन ताईं पहुचणु नामुमकिन आहे। मौजूदा सूरतहाल में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो कराइणु ॾुखियो हूंदो। बरसाती तबाही खे नज़र में रखंदे 28 अगस्त ते थियल मकानी चूंडूं मुलतवी कयूं वञनि। सिंधु जे वकरनि में लाॻीतो चाड़बाग गुडू बैराज ते मथां दर्जे जी वोट डिक्लेयर। गुडू बैराज जो मथां ऐं हेठां वकरो 5,01,000 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज ते विचोली बोर्ड जा वकरा जारी। कोठड़ी बैराज ते पाणी वकरा 2,46,785 क्यूसेक रिकॉर्ड। नौशहरा ऐं तुनसा वटि दरिया में मथां दर्जे जी बोर्ड बरक़रार। इस वक्त एक्सपेक्टेशन नहीं है। इसकी वजह यह है कि तरबेला में इस वक्त 2,78,000 क्यूसेक का जो इनफ्लो है उतना ही आउटफ्लो है। इस वक्त बारिश चल रही है। तौसा से अपस्ट्रीम जो है वहाँ पे भी बरसाती नाले और डाउनस्ट्रीम 3 बरसाती नाले हैं जिनमें इस वक्त तकरीबन 1 लाख क्यूसेक पानी ऐड हो रहा है। और बारिशें अगर ये कोह सुलेमान की और इस हफ्ते में फिर एक्सपेक्टेड है। ये अगला हफ्ता सिर्फ है, उसके बाद फिर बारिशें नहीं होगी। तो हमारी एक्सपेक्टेशन नहीं है कि ये 6 लाख से ये बढ़ेगा। इस वक्त जो सूरत हाल है वो बिल्कुल एक क्राइसिस की सिचुएशन आ चुकी है। पूरा सिंध अफेक्टेड है, आप कराची से लेके कश्मीर तक। जो क्राइसिस है ये किसी भी हालत में 2010, 2011, 12 या 2020 से कम नहीं, से ज़्यादा है और हमें शदीद मदद की ज़रूरत है। 10 लाख रुपए पर जो लोगों की डेथ होती है बारिश में उनको दे रहे हैं और अल्लाह करे कि यूँ, लेकिन जो बरसात आ रही है अभी कल से एक और प्रेडिक्शन है, एक और स्पेल की, और इस वक्त ज़्यादा बारिश जो वो नॉर्दर्न सिंध में हो रही है। अल्लाह ताला रहम करें। सिंध में 2010 वारी बोर्ड खां बि ख़राब सूरत हाल आहे। कराची खां कश्मीर ताईं समूरी सिंध आफ़त सटियल आहे। गॾियल क़ौमनि, यूरोपी यूनियन ऐं ॿियनि आलमी इदारनि खे इमदाद जी अपील कंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं सखर में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त सिंधु दरिया में सुपर फ्लड जो फ़िलहाल ख़तरो नाहे। तुनसा मां ईंदड़ पाणी कोह सुलेमान जे वकरनि ऐं नए बरसातुनि जो पाणी 6 लख क्यूसेक खां न वधंदो। वसकारुनि दौरान हयातियूं विञाईंदड़ माण्हुनि जे वारसनि खे 10-10 लख रुपया ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़राब मौसम सबबि सिंध न अची सघियो आहे। हिंगल ताईं चूंडियल नुमाइंदो ॾिठो आहे असांजो प्यारो दोस्त कोई नथो अचे इस्लामी शेख जो ये अचंदा अबू को ॾिठो था क्या ये ॾिठो आहे पुछा करे लड़ी आयो तो रोड पर ॾिठो साईं असां जाना आहियूं तव्हांजा साईं जन को पता नहीं जान हिनखे ठीक है एक दिला लाइन दे सब कराए जो जवाब के बतो तो पढ़ दे चले वठो माले को दो अरसलान हेरी दीदो इन सागत मुसागत चलो जेकी मदद डिप्टी कमिश्नर के तां सां मोकिले तो अरसलान ही डिप्टी कमिश्नर तां सां गॾु वञनि जेकी मदद करे सघूं था। जी सर इन हालत चेयरमैन लाइन सर जी सर जी करे सघूं था असां कंदासीं। एडमिनिस्ट्रेटर साहब तां जो डीसी बचे तो आप मेरे साथ नहीं चलें, आप इनके साथ जाएं, इनका मसला अमा कयूं था। अमा बिल्कुल हिकिड़ो किथे आहे हमेशा तव्हां मूंसां नालो अमा खे तव्हां हींअर कमिश्नर सां मिलाए इनजे पानी हींअर खारायो न जिते घर में जिते मौजूद आहिनि मुंहिंजो आहे स्टाफ। अरसलान शेख समेत तव्हांजो को नुमाइंदो असां ॾांहुं लड़ी न आयो आहे। सखर जी बरसात मुतासिरनि जूं वॾे वज़ीर मुराद अली शाह अॾो ॾांहुं। वॾे वज़ीर पारां अरसलान शेख खे मुतासिरनि जो मसइलो फौरी तौरु हल करण जो हिदायतूं। बरसात मुतासिर हिकु औरत बि वॾे वज़ीर जी गाॾी खे रोके वरितो। वॾे वज़ीर पारां इंतिज़ामिया खे मुस्तहिक औरत जी फौरी तौरु मदद करण जो हुकुम।
सांगड़ में इमदादी सामान विरहाइण दौरान बदनज़मी, पुलिस मुतासरन ते कड़की पई। औरतुनि ऐं ॿारनि सूधो। वॾे अंग में बरसात सटियल राशन वठण लाइ वेयर हाउस पहुता। मुतासरन तरफ़ां दर खोले दाख़िल थियण जी कोशिश दौरान बदनज़मी। पुलिस तरफ़ां मुतासरन खे छिड़वछड़ करण लाइ लठबाज़ी। मुतासरन एहतजाज कंदे चयो आहे त घर तबाह थियण सबबि बचनि सूधो बुखूं काटण ते मजबूर आहियूं। बरसात मुतासरन ते तशद्दुद ऐं तज़लील कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में इंतज़ामिया मां मायूस। बरसात मुतासिर एहतजाज करण ते मजबूर। लाड़काने के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात मुतासिरनि तरफ़ां वाहड़ न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरा, नारेबाज़ी। ख़ैरपुर में बरसात मुतासिर इंतज़ामिया की बहसी ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। बरसात मुतासिरनि जी इमदाद में मुबैना घोबिन जा इल्ज़ाम। कंदकोट के मुख़्तलिफ़ इलाक़नि मां पानी निकाल न थियण ख़िलाफ़ रहवासी रस्तनि ते निकिरी आया। इंडस हाईवे ते धरणे सबबि केतिरी देर ताईं ट्रैफ़िक मुअत्तल। सेवण, टंडोजाम, ठुल, बाडह, ठारूशाह, मांझंद, गंबड़, भिटशाह, खानवाहन ऐं लालू रैंक में बरसात मुतासिरनि जा मुज़ाहिरा। बरसात मुतासिरनि इलाक़नि में रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करे जल्द इमदाद ॾियण जो मुतालबो। एक पासे बरसाती पानी जूं तबाहकारियूं, ॿिए पासे सिम नालनि, शाखुनि ऐं वाहन खे घारनि जे बुड़ा बोड़ कची पुल भरिसां ढोरी शाख के ॿिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻल घारा बदिजी न सघिया। शाख के 50 ऐं 60 फुट घारा लॻण बावजूद आबपाशी अमलो ग़ाइब। मनड़ो भरिसां सिम नाले के 15-15 फुट जा 2 घारा। पानी 3 खां वधीक ॻोठनि खे घेरे वरितो। काज़ी अहमद वेझो दौलतपुर शाख के लॻल 100 फुट घारो ॿिए ॾींहुं बि बंदि न थियो। लुंडकी शाख के 20 फुट घारो। समय एकड़नि ते बीठल फसल ॿुॾी विया। 5 खां वधीक ॻोठ पानी जे घेरे हेठि। गाजी ख्वावड़ भरिसां घाट मेन ड्रेन के 60 फुट घारो। भर पासे जे ॻोठनि में समय ख़ानदान पानी जे घेरे हेठि अची विया। मीरपुर बुरड़ो वेझो टेनवाह के मुख़्तलिफ़ हंधनि ते 3 घारा। 10 खां वधीक ॻोठनि खे पानी जो घेरो। वारस शहर लॻ पनाह शाह के 20 फुट घारो। भर पासे में क़ाइम पाड़ा ऐं ॻोठ ॿुॾण जो ख़दशो। झंडू मरी लॻ मील शाह खे लॻल घारो 100 फुट थी वियो। पानी 50 खां वधीक ॻोठनि में दाख़िल। समय एकड़नि ते पोखियल फसल ॿुॾी विया। घारनि जे हांजनि बावजूद आबपाशी अमलदार ख़ामोश तमाशाई वेठल। सिंध में तूफ़ानी वसकारनि ऐं घारनि सां गॾु LBOD जा राङा जारी। नवकोट भरिसां LBOD में चाढ़ बाद प्राण ढंढ खे लॻल 100 फुट घारो 3 ॾींहं गुज़रण बावजूद बदिजी न सघियो। पाक फौज ऐं नेवी जा जवान गरी मशीनरी समेत पहुतल। थरपारकर के हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास सां ॻंढींदड़ रोड बंदि। पानी नवकोट पुल तां ओवरटॉप थियण बाद पुल खे ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। मलकानी शरीफ़ वेझो प्राण नदी में चाढ़ बाद भरपासे जी आबादी जो साह सुकी वियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि मां केतिरा ई ख़ानदान महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण लॻा। कोट ग़ुलाम मोहम्मद वेझो प्राण डोरी में चाढ़ सबबि डिघी वेंदड़ रोड 10 फुट टुटी वियो। समय ॻोठनि जो डिगड़ी ऐं ॻोठ ग़ुलाम मोहम्मद शहरनि सां ज़मीनी राब्तो काटा। और आपको कोर्ट लेके जाना नहीं अभी तो इस्लामाबाद पुलिस बग़ावत लाइ भड़काइण जे केस में गिरफ़्तार शहबाज़ गिल खे अदालत में पेश करे छॾियो। शहबाज़ गिल जे मथां अची चादर विझी अदालत में आंदो वियो। पुलिस अमलदार शहबाज़ गिल जे पंहिंजे वकीलनि सां ॻाल्हि ॿोल रिकॉर्ड कंदो रहियो। इस्लामाबाद जी अदालत शहबाज़ गिल खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शहबाज़ गिल जूं अस्पताल में
जूस पीअण ऐं खाधो खाइण वारियूं नयूं वीडियोज़ बि साम्हूं अची वियूं। वीडियोज़ में अस्पताल अमलो शहबाज़ गिल खे खाइण पीअण लाइ मिंथूं कंदे नज़र अची रहियो आहे। तव्हां मूंसां ज़्यादती पिया कयो, मां एहतिजाज तौरु खाई पी रहियो आहियां। शहबाज़ गिल जूं वीडियोज़ में अस्पताल अमले सां ॻाल्हियूं। सर आप हम आपसे रिक्वेस्ट कर रहे हैं, आपको यंग डॉक्टर ने पहले भी आके बताया, आपकी सेहत के लिए ये चीज बहुत जरूरी है। आप बिला वजह की मैं अंडर प्रोटेस्ट खा रहा हूँ ये, मैं अंडर प्रोटेस्ट खा रहा हूँ क्योंकि आप जबरदस्ती कर रहे हैं। मैं अंडर प्रोटेस्ट खा रहा हूँ क्योंकि आप जबरदस्ती कर रहे हैं। ये मेरे साथ जबरदस्ती असॉल्ट है। मुझे आप लोग हरासा करके ये काम कर रहे हैं, ये दुरुस्त नहीं है। आप लोगों ने जिस तरह मुझे उधर जकड़ा है, उसके बाद मेरी दाढ़ी आपने उतारी है, ये दुरुस्त नहीं है। आपने 4-5 चम्मच किया थे, आपकी फिल्म भी बन गई, मैंने खा भी लिया, बस कर दिया। अब जाएं आप लोग। मैं जूस नहीं पी भाई, शुगर है मुझे, को अक्ल को हाथ मार, बीमार हो जाऊंगा। दिमाग नहीं है सर, लस्सी से मेरे मोशन लग जाते हैं, पहले लग चुके हैं। जूस का पूरा गिलास पी लिया है, दलिया खा लिया, बहुत है, अब बात करो। नहीं खा सकता, दलिया खा लिया आपने जो कहा था, बहुत हो गया। नहीं, मैं कुछ नहीं लेना चाहता। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां अवामी शिकायतुनि ते बिजली जा ॻरा बिल सुम्हारण ख़िलाफ़ नोटिस। हंगामी इजलास दौरान तवानाई वज़ारत सूदो लाॻापियल इख़्तियारनि खे जल्द रिपोर्ट पेश करण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो आहे त अवाम जी शिकायतुनि जो अज़ालो थियण ताईं सुख सां न वेहंदासीं। अवामी मसइला हल करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ॻरनि बिल्स बाबति तफ़सीली रिपोर्ट ऐं सिफ़ारिशूं तयारु करे पेश कयूं वञनि। औरत जज ऐं पुलिस ऑफिसर्स खे धमकियूं ॾियण जे केस में PTI सरबराह इमरान ख़ान जे राहदारी ज़मानत मंज़ूर। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जे 3 ॾींहंनि लाइ ज़मानत मंज़ूर करे वरिती। इमरान ख़ान औरत जज ऐं पुलिस ऑफिसर्स खे धमकियूं ॾियण जो केस दाख़िल थियण बाद ज़मानत लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। पाकिस्तान के तमाम अदारों से सवाल है, चाहे वो जुडिशरी है, चाहे वो फौज है, चाहे वो ब्यूरोक्रेसी है, चाहे वो पार्लियामेंट है, कि क्या वजह के 2 तरह का ट्रीटमेंट क्यों दिया जा रहा है। नवाज शरीफ के लिए और तरह का ट्रीटमेंट, शहबाज शरीफ हमजा शहबाज को और तरह का ट्रीटमेंट, एक ही केस में बार बार पकड़े जाना। और ये लाडला, इस लाडले के साथ भी आईन और कानून पाकिस्तान मुतालबा करता है कि इमरान खान से और उसके हवारियों से आईन और कानून के मुताबिक उनको डील किया जाए। नवाज शरीफ लाइ हिकिड़ो ऐं लाडले इमरान लाइ ॿियो कानून छो आहे? इमरान ख़ान सरेआम इदारनि जी तौहीन करे रहियो आहे, उन जे ख़िलाफ़ कार्रवाई छो न पई थिए? नून लीग जे अॻवान राणा मशहूद जूं इस्लामाबाद में ॻाल्हियूं। राणा मशहूद चयो त इदारनि खे लाडले ख़िलाफ़ ॿिए कानून मूजिबि कार्रवाई करणु घुरिजे। इमरान खान का असल चेहरा जो है वो शहबाज गिल है। इमरान खान का असल चेहरा जो है वो गोगी है। इमरान खान पाक फौज के अंदर बगावत पे जो है वो काम कर रहा है कि जी किसी तरह से फौज के अंदर कोई तफरुका हो और ये सूरत पैदा हो। शहबाज गिल उसकी मिसाल है। इमरान खान सुप्रीम कोर्ट को जो है अंडरमाइन कर रहा है, उसकी तजलील कर रहा है। इमरान खान इलेक्शन कमीशन की तजलील कर रहा है, उसको खराब कर रहा है। इमरान खान पार्लियामेंट को खराब कर रहा है। मैं ये समझता हूँ कि इस वक्त भी जो इदारे इमरान खान की इस गालम गलोच के दबाव में आकर फैसले करते हैं, उनको इससे बाहर निकलना चाहिए। इमरान खान को बेनकाब करने की जरूरत है। इदारा इमरान ख़ान जे दबाव मां ॿाहिरि निकिरी संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। समूरनि इदारनि खे गारगंद कंदड़ शख़्स ख़िलाफ़ कार्रवाई न थियण ते हैरत आहे। पीपल्स पार्टी जे अॻवान सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सईद गनी चयो त शहबाज गिल ऐं गोगी इमरान ख़ान जो असुलु चेहरो आहिनि। असां पहिरें ॾींहं खां चवंदा रहिया आहियूं त इमरान ख़ान ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत कार्रवाई थियणु घुरिजे। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस्ट्रो वबा तेज़ी सां पकड़जण लॻी। फैज़गंज भरिसां ॻोठु कमालुद्दीन में माउ पुटु गैस्ट्रो विघे दम ॾेई छॾियो। मुबारकपुर जे ॻोठु मीरल पुराणो में नींगरी गैस्ट्रो विघे दम ॾेई छॾियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस्ट्रो जी तेज़ी सां फैलाव बावजूदि सिहत खाते जूं टीमूं हरकत में न आयूं। वबा ते कंट्रोल ऐं मुतासिरनि खे तिबी सहूलियतूं ॾियण लाइ उपाउ न वरिता विया।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।